अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त वक़्तु अची वियो आहे त पाकिस्तान ऐं बहरीन पंहिंजे लाॻापन खे मुआशी ताउन में तब्दील कनि। ॿई मुल्क ज़राअत, IT ऐं AI में गॾिजी कम करे सघनि था। बहरीन दौरे जो मक़सद लाॻापन खे वधीक मज़बूत बनाइण आहे। बहरीन में कारोबारी बिरादरी खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त बहरीन जे कारोबारी इदारनि सां गॾिजी नयूं राहूं खोले सघजनि थियूं। पाकिस्तान जे CC आज़ाद वापारी मुआहदे ते जल्द सयूं थियण जी उम्मीद आहे। उन सां नार जे मुल्कनि ख़ासि तौर ते बहरीन खां वापार में इज़ाफ़ो थींदो। पेशावर जे तालके हसन खेल में गैस पाइपलाइन में धमाको। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त धमाके सां 24 इंच गैस पाइपलाइन में बाहि लॻी वई। पाइपलाइन जे मुतासिर हिसे खे अवामी तहफ़ुज़ लाइ अलॻि कयो वियो आहे। पेशावर, एबटाबाद, मर्दान ऐं पिणु इलाइक़नि खे गैस जे मुतबादिल ज़रियनि खां फराहमी। रावलपिंडी, इस्लामाबाद खे गैस जी फराहमी लाइ बि मुतबादिल इंतज़ाम कया विया। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त बानी PTI ॻाल्हियुनि जो अख़्तियार महमूद ख़ान अचकज़ई ऐं राजा नासिर अब्बास खे ॾेई छॾियो आहे। असां ॻाल्हियुनि जी कोशिश कई पर को नतीजो न निकितो। जेकॾहिं ॻाल्हियुनि बाबति सलाह वरिती वई त ज़रूर ॾींदसि। मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर वधीक चयो आहे त PTI 6वीं ऐं 27वीं आइनी तरमीम खे तस्लीम नथी करे। तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान त जदोजहद जारी रहंदी। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्लाह चयो आहे त हुकूमत अवाम खे रिलीफ ॾियण थी चाहे पर IMF जे शर्तनि सबबि न पई ॾेई सघे। मुल्क जी बहितरी लाइ कमु थियणु घुरिजे। राणा सनाउल्लाह जो वधीक चवणु आहे त तबाही कंदड़नि जो एहतिसाब बाद में बि थी सघे थो। पहिरीं तरजीह त मुल्क अॻिते वधे ऐं माण्हुनि जे लाइ आसानी थिए। व्हाइट हाउस वेझो फायरिंग, नेशनल गार्ड जा 2 एहलकार ज़ख़्मी, हालत नाज़ुक। फायरिंग कंदड़ शकी शख़्स गिरफ़्तार। अफ़गान शहरी रहमानुल्लाह तौरु सुञाणप। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप वाक़े खे दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। वाशिंगटन में वधीक 500 गार्ड मुक़ररु करण जो ऐलान। बाइडन दौर में अफ़गानिस्तान मां आयलनि जे रिकॉर्ड जी ॿीहर छंड-छाण जी हिदायत। सदर ट्रंप चयो आहे त 29 वरियनि जो रहमानुल्लाह 2021 में अफ्रीका आयो हो। नेशनल गार्ड जे एहलकारनि ते फायरिंग कंदड़नि खे क़ीमत अदा करणी पवंदी। वफ़ाक़ी आइनी अदालत कणक जी कोटा बाबति सखर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालादम करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन जी सरबराही में 3 रुकनी बेंच तरफ़ां ॿुधणी अदालत सिंध हुकूमत जी अपील मंज़ूर करे वरिती। सखर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालादम वफ़ाक़ी आइनी अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पॉलिसी ठाहिण एग्ज़ीक्यूटिव जो कमु आहे। एग्ज़ीक्यूटिव पॉलिसी जो ऐलान करे सघे थो। सखर हाई कोर्ट फ्लोर मिल्स मालिकनि जी दरख़्वास्त ते कणक जी कोटा बाबति फ़ैसिलो ॿुधायो हो। सिंध हाई कोर्ट में 27वीं तरमीम ख़िलाफ़ अपील ॿुधणी लाइ मंज़ूर। वफ़ाक़ी हुकूमत, अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट आइनी तरमीम ख़िलाफ़ 18 डिसंबर ते ॿुधणी कंदे। बकरी चौदगी वेझो नारी मुड़िस खां खुला लाइ अदालत वेंदे अगवा। बिल्किस शर खे हथियारबंद अगवा करे वियो। मज़ामत ते पीउ मथां तशदुद। नारी जे अगवा ख़िलाफ़ वारिस रापा एहतजाज। इंडस हाईवे ते धरणो। नारी जे वालिद कुर्बान शर जो चवणु आहे त संदसि धीअ जी शादी घोटकी में परवेज़ शर सां थियल हुई। धीअ मुड़िस जे तशदुद खां तंग अची फैज़गंज जी अदालत खुला लाइ दरख़्वास्त ॾिनी। अदालत वञी रहिया हुआ त नाठीअ हथियारबंद साथियुनि सां गॾिजी खेसि अगवा करे वियो। धीअ जी हयाती खे ख़तरो आहे। जल्द बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ओ मुझो जमालो जतन सां, मुझो जमालो आ सिंध सां। ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ़ जो। सॼी सिंध में सखाफ़ती ॾियारे जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी। मेहरान टीवी जे सॾ ते शहर ऐं वस्ती वाहन में भरपूर मौर। सियासी, समाजी, अदबी ऐं क़ौम परस्त धुरियनि सकाफ़ती प्रोग्राम रिथे छॾिया। हर उमिरि, हर तबिके जो फ़र्द पंहिंजी सकाफ़ती ईद भरपूर नमूने मल्हाइण लाइ पुरजोश। कोटड़ी, पीरोला, शारी, गाजी खावड़, नवदेरो ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं।